नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ हैदराबाद में कहर जी गर्मी दौरान हीट स्ट्रोक सबब 24 कलाकनि में 11 ॼणा फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदासीं। हीट स्ट्रोक जे करे 24 कलाकनि में 11 ॼणा फौत थिया आहिनि। सख़्त गर्मी सबब 50 खां वधीक माण्हुनि खे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में दाख़िल करायो वियो आहे। हीट स्ट्रोक सबब सिविल अस्पताल में दाख़िल 3 ॼणा फौत थी विया। 8 फौतियुनि जा लाश अस्पताल आंदा विया। माइटुनि मूजिबि हीट स्ट्रोक सबब फौत थिया आहिनि। फौतियुनि में अक्सर पीरसन शामिल आहिनि। सेंट्रल जेल मां हिकु मुतासिर खे अस्पताल आंदो वियो, जेको पिणु फौत थी वियो आहे। नारा जेल मां बि हिकु क़ैदीअ खे अस्पताल आंदो वियो, जंहिंजो इलाज जारी आहे। हीट स्ट्रोक जूं शिकार 2 औरतूं बि फौत थी वियूं आहिनि। अवां खे आगाह कंदासीं, पुलिस खे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 3 लाश बि मिलिया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, फौतियुनि में नियाज़ अली, अयूब अली, लतीफ़, सलीम, वहीद ऐं ॿिया शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे, हैदराबाद में कहर जी गर्मी दौरान हीट स्ट्रोक सबब 24 कलाकनि में 11 ॼणा फौत थी विया आहिनि। सख़्त गर्मी सबब 20 खां 50 खां वधीक माण्हुनि खे मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में दाख़िल कयो वियो आहे।